अच्छा, पनाह के आजाद करणो आहे। ये ही पनाह मां हथ कढां ऐं तव्हां मूंखे कुर्बानीअ जो बकर ठाहे कातन जी अॾीअ ते मुंहिंजो सिर कटण लाइ हाज़िर कयो। अदा अदा रख हिन कमीने जी मुंडीअ ते लत, या त मुंहिंजा हथ खोल त इहो नेक कम मां कयां। अम्मा, दादा जी हयाती में बाबा पंहिंजो हिस्सो छो न पियो वठे? उन्हनि ॾींहनि में तुंहिंजे ॾाॾे जो दादलो घुरल खानी हुयो। इहो त मुंहिंजो भाग। तुंहिंजो भाग कीअं? हिते मां अकेलो पियो कुटिजां, रब तोखां मत खसी जो पादरनि लाइ भाङे भाईवार थी अची वए। सूबेदार मां बस वकीला बस।